नासरीन मोरो में नूरानी कॉलोनी के रहवासन बिजली न मिलण खिलाफ एहतजाजी रैली कढ़ी मुख्य चौक ते धरणो हणी मुज़ाहिरो कयो। रोड बिन्ही पासन खां बंद थी वियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिब धरणे में दुकानदारन ऐं मज़दूरन वॾे अंग में शिरकत करे बासर मोहब्बत ढलो खिलाफ छिती नारेबाज़ी कई। धरणे की अगवानी जसकम अगवान शाहनवाज देशी, साजिद सिंधी, मोहम्मद अयूब माछी, दीन मोहम्मद माछी, साहब खान माछी ऐं हबीबुल्ला माछी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वार्ड 21 में बिजली के लगल ट्रांसफार्मर ते प्राइवेट माण्हू मुक़रर करे गैर कानूनी भत्तो वसूल कयो पियो वञे। मोहब्बत ढलो नूरानी कॉलोनी के अच्छे कारे जो मालिक बणियल आहे। हुननि चयो त सेपको वन ऐं इंजीनियर एसटीओ नूरानी कॉलोनी में माहवार कुंडा कनेक्शन ॾेई लखे रुपया भत्तो वसूल कनि था। हुननि बिजली के वफ़ाक़ी वज़ीर ऐं हेस्को चीफ खां घुर कई त बिजली प्राइवेट विकिरो कंदड़नि के ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। इंतजामिया एसडीओ इंजीनियर उन सां गॾु जेके बासर घुरियूं आहिनि उहे दुकानदारनि खां केबिन वारनि खां फी महीनो 1000 खां 2000 रुपया भत्तो वठनि था। भत्ते वठण बावजूद बि उन्हनि मुख़्तलिफ़ हर बाल आहे उन्हनि खे हिरासन कयो थो वञे। इन दाड़े में इन रिश्वतखोरीअ में इन भत्ताखोरीअ में सीपको इंजीनियर ऐं एसडीओ जेको आहे ख़ुदि इन वारदात में मलवस आहे। वो माण्हुनि खां वठी पैसा जेको पंहिंजा बिब भरे थो कंहिं अख़्तियार ॾिनो आहे तव्हांखे त तव्हां प्राइवेट माण्हू मुक़रर करे तव्हां नूरानी कॉलोनी जे पोरियत मज़दूरनि खे पखे खां महरूम रखो। तव्हांखे कहिड़ो कानून आहे? तव्हां प्राइवेट माण्हू मुक़रर करे सरकारी लाइट पैसनि ॾे